पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग पारां टंडो आदम में ज़िले सांगड़ के उहदेदारनि खे मुक़ररी सर्टिफिकेट ॾियण जी तक़रीब मक़ामी होटल जे हाल में मुनक़िद कई वई। तक़रीब में पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग के सूबाई सदर अकील अहमद लगारी, डिवीज़नल सदर शहीद बनज़ीराबाद हाफ़िज़ रज़ा अल्लाह ऐं तालके टंडो आदम के आरिफ खोसो समेत सांगड़ ज़िले के ज़िले ॿिनि तालकनि ॼाम नवाज़ अली ऐं टंडो आदम के नवनि चूंडियल उहदेदारनि ऐं मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते ज़िले काबीना समेत टंडो आदम तालके ऐं ॼाम नवाज़ अली तालकनि जे नए चूंडियल उहदेदारनि खे मुक़ररी सर्टिफिकेट ॾिना विया। उन मौके ते ख़िताब कंदे सूबाई ऐं डिवीज़नल अॻवाननि तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग जे मथाहीं सतह खां हेठाहीं सतह ताईं तंज़ीम साज़ी वारो अमल जारी आहे। हुननि चयो त पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग शुरू खां ई अवामी भलाई वारा कम करे रही आहे। सिंध जे थर में साफ़ पानी की फरहमी, तालीम की फरहमी ऐं सिहत समेत उन्हनि मारूअड़नि खे ॿियूं बि तमामु घणियूं सहूलियतूं फराहम कयूं वयूं आहिनि। ईंदड़ाम चूंडुनि में भरपूर नमूने शिरकत कंदासूं ऐं अवाम असांखे कामयाब बणाईंदो। हुन चयो त फ़लस्तीन मामले ते गॾियल क़ौमुनि समेत इस्लामी तंज़ीम OIC खे तहरुक में अचणु घुरिजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची